टंडो मोहम्मद ख़ान शहर अंदरि खाद खुराक समेत आम वाइपे जी शयुनि जे अघनि में हथरादो बाद ख़रीदारनि जूं रड़ियूं कढराए छॾियूं। शहर अंदरि वापारियुनि पारां अटो तोड़े मैदे जो 40 किलो जो कटो विकिरो करे 40 किलो जी रक़म वसूलत कई वेंदी आहे, मगर उन कटे अंदरि टोटल वज़न 37 किलो हूंदो आहे। ख़रीदारनि तरफ़ां उन क़िस्म जूं शिकायतूं करण बावजूदि उन तरीक़े में बदिलाउ न अची सघियो आहे। हिन सूरताल ते डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद ख़ान समेत शहरियुनि ऐं वापारियुनि सां महिराण टीवी तरफ़ां वीचार वंडिया विया। रेट लिस्ट मिलंदी आहे तव्हांखे? पंहिंजो रेट लॻाई लिस्ट कोन लॻाई आहे तव्हां? पई है किथे है? क्या रेट चल रहा है आज? आज का रेट क्या है? 500 580। अच्छा, कल क्या था रेट? कल 600 रुपए थे। देखें, ये जो प्राइस रेट है जो गवर्नमेंट नोटिफाई करती है उसकी वायलेशन की काफ़ी हमें शिकायतें वक्तन वक्तन आती रहती है। अभी आगे रमज़ान भी आ रहा है, सीएम साहब के डायरेक्शन पे डीसी साहब ने एक हमें टास्क दिया था जिसके तहत हमने ये इंश्योर करवाया कि हमने 2 स्टेप लिए। एक ये कि हमने एक अपने एसी ऑफिस का एक मोबाइल नंबर है वो डेडिकेट कर दिया है इस चीज़ के लिए कि जिस बंदे को जहाँ पे कोई बंदा गवर्नमेंट नोटिफाइड रेट से ज़्यादा चीज़ दे रहा होगा उसकी वो वीडियो एक शॉर्ट सी बना के कंप्लेनेंट अपना नाम हमें उस नंबर पे भेज दे। इंशाल्लाह विद इन 24 आवर्स हम उस पर एक्शन लेंगे। और इसके साथ साथ जिस तरह आपने जिक्र किया कि बहुत सी ऐसी दुकानें होती हैं कि जब हम बाहर निकलते हैं तो वो रेट लिस्ट सामने आ जाती है, बाहर जाते हैं तो नहीं। सेम उसी तरह कंप्लेन है या वेट की कोई कंप्लेन है, वो सारी कंप्लेन आप रिगार्डिंग परचेज उस पर भेज सकते हैं। इसी के साथ साथ हमने एक लिंक बनाया हुआ है ऑनलाइन, व्हाट्सएप ग्रुप्स में भी हमने शेयर किया हुआ है, अपने फेसबुक पेजेस पे भी शेयर किया हुआ है। उस लिंक को अगर आप फॉलो करते हैं या उस लिंक को आप क्लिक करते हैं तो उस पर आपके सामने डेली मार्केट रेट खुल जाता है। नंबर आपसे जो शेयर किया उसका मकसद यही है कि इस तरह की जो भी चीज़ें हैं, बेशक वो वेट हो, प्राइस हो, क्वालिटी हो, वो आप हमें बताएंगे। हम इंशाल्लाह फूड कंट्रोल के साथ होता है या फिर वेट एंड मैयर के साथ होता है, उनके साथ विजिट करेंगे इंशाल्लाह एक्शन। असांजी ॿुधे कोन थो ऐं लिस्ट बि असां फैज़ ई आहे, फैज़ मोहम्मद या फैज़ की नालो अथसि पर फैज़ी फैज़ी सॾिबो आहे। उहो असांखां लिस्ट बि कोन हणंदो आहे ऐं उहो रेट बि पंहिंजा हणंदो आहे, असांजे अंडर में कोन ईंदो आहे। ॿ टे करे हिनखे एसी साहिबनि जेको सो हिनखे चालान कयो, ॾंढ फाइन वग़ैरह करे आहिनि, पर पोइ बि जेको सो उनखे असरु कोन्हे। माना पंहिंजा रेट थो रखे, पंहिंजा रेट रखंदो। हाणे रेट इहो ई हिकिड़ो मेन माण्हू टंडो मकान में आहे जेको रेट लॻाईंदो सभु टोटली टंडो उहो ई रेट लॻाईंदो। माना मुर्गी जो रेट इहो माण्हू ख़राब थो करे, इहो ख़राब थो करे हिकिड़ो फैज़ी। हिकु नंबर शिकायतूं कयूं आहिनि मूं पहिरियां बि जेको सो लिस्ट कोन वठंदो या शिकायत कई पंहिंजे ऑफिस में वञी, ऐं असां चेयरमैन सां कशिप जा उनजा माना इंस्ट्रक्शन तमामु सख़्तु आहिनि त पंहिंजो कमु कयो, तव्हां वञो पोइ अॻियां तव्हां खां लिस्ट वठंदा या नथा वठनि या उन रेट ते हलंदा न हलंदा, वधीक जेको अथव उहो एसी साहब जो कमु आहे, डी साहब जो कमु आहे। असां वटि एतिरा पावर कोन्हनि जो असां उन्हनि ते फाइन कयूं या दंड विझूं या उन्हनि खे सील आउट कयूं। इधर एक दुकान का रेट अलग है, दूसरी का अलग है। किसी पर भी जाएं, भाई वो 200 रुपये दे रहा है, वो 250 रुपये दे रहा है, सबके अपने रेट हैं। फिर गरीब आदमी कैसे लेगा? पहली तो बात ये है, एक गरीब आदमी की मजदूरी जो है वो 500-600 रुपये, अब वो 500-600 रुपये में अपने बच्चों के लिए क्या लेकर जाएगा? उन्हनि जा रेट 45 रुपया आहे, 70 किलो आहे आणि हुनजो आहे 48 रुपया रेट 40 किलो आहे, होलसेल रेट आहे। न पोइ इहो घटि वधि छाजे लाइ आहे? 40 लिखल कटे ते 40 किलो आहे। लिखल 40 किलो कोन हूंदो, भले लिखल कोन हूंदो आहे कटे ते, प्लेन कटो हूंदो आहे। अच्छा, हुनते लिखल कोन हूंदो आहे। ग्राहक खे घुरंदा आहिनि 70 किलो वारो घुरंदा आहिनि, के 40 किलो वारो घुरंदा आहिनि, 40 किलो घुरंदो आहे 40 किलो ॾींदा आहिनि। घाटे में 70 किले वाले जो रेट अलग है, 40 किले वाले जो रेट अलग है। जेतिरो रेट आहे उन हिसाब सां हूंदो आहे। ये 50 किलो में पींदो आहे उन जो रेट अलग है, उन ते लिखियलु हूंदो आहे बाक़ाइदे, उन हिसाब सां असां उन खां वठंदा आहियूं। अच्छा, ख़रीदार खे तव्हां ॿुधाईंदा आहियो हिन में 70 किलो आहे? उनखे बाक़ाइदे सां लिखी बि ॾींदा आहियूं, हिन में वज़न 70 किलो आहे, इन जो रेट अलग है, 40 किलो जो रेट अलग है। ज़िले इंतजामिया जे तरफां को अहिड़ो तरीक़ेकार कोन्हे जो उन्हनि जो चेक एंड बैलेंस थिए, प्रॉपर तरीक़े सां के लिस्टूं निकिरण खां पोइ उन्हनि जॻहियुनि ते लिस्टूं पहुचनि ऐं उहे उन्हनि लिस्टुनि मूजिबि जेको आहे सो रेट वठनि। पर हिते जेको वापारी माना पंहिंजी शइ जा पाण धणी आहिनि, पाण अघु मुक़ररु था कनि, लिस्टुनि जी का बि हैसियत को कटे वारी जेका ॻाल्हि था करियो, जेको तव्हां चओ था त माण्हू वारो जेको आहे हुन में 70 या कटौती आहे,
जी अवां मुख़्तलिफ़ जेके बि दोस्त आहिनि उन्हनि खां शहरीन खां इहा ई ख़बर ॿुधी हूंदी। जो असांजो रोज़ जो माना दुकानदारी आहे उन जे हवाले सां सामान वठंदा आहियूं, मैदो वठंदा आहियूं, अटो वठंदा आहियूं, जेको वठंदा आहियूं 4600 रुपए जो कटो, पर उन में वज़न 40 किलो कोन्हे 70 किलो थो अचे। असां पैसा पूरा ॾींदा आहियूं पर उनमें शइ घटि हूंदी आहे। कैमरामैन बाबू कुंभार सां गॾु नियाज़ कासकेली, मेहरान टीवी, टंडो मोहम्मद ख़ान।